Alhamdulillah, Alhamdulillah, nahmaduhu wa nasta'inuhu wa nastaghfiruhu wa nu'minu bihi wa natawakkal alayhi wa na'udzu billahi min shururi anfusina wa min sayyiati a'malina. من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله صلی اللہ تعالی علیہ وعلا آلہ وصحابہ وبارک وسلم تسلیما کثیرا اما بعد فقد قال اللہ تبارک وتعالی فی شان حبیبہ ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم اولہ علی علیم اعلی عالم جو دھنی قادر پنجی قدرت سے قائم آہ قدیم والی واحد وحدہ رازق رب رحیم سچو سارا وشو دھنی چے حمد حکیم کرے پان کریم سے جوڑوں جوڑے جہان جوں جوڑے جوڑ جہان جی جڏیں جوڑیائیں خاوند خاص خلق محمد مکائیں کلمو تی کریم تے چٹو چایائیں انا مولاک و انت محبوبی ایئیں اتھائیں لکھی ڈنائیں بئی سراؤں سید چے پیارے دوستو عزیزو سٹھی سوچ رکھن وارا ساتھیو السلام علیکم اج मां सिफ़त पाण सगोरन जे बयान में सलूक ॿुधाइण जो इरादो कयो आहे इंशाअल्लाह पसंदि कंदा ऐं साईं सिंधी साहिकी चैनल खे सब्सक्राइब करे अॻिते शेयर कंदा मुंहिंजे आवाज़गार ॿारनि खे हिकिड़ो अर्ज़ु आहे त साईं सिंधी साहिकी चैनल खां अलावा मुंहिंजी आवाज़ में कलाम यूट्यूब ते आहे से सभु चोरी थियल आहे मुंहिंजो असली वीडियो अजोकी मोड़ उमिरि जे लिहाज़ सां रूबरू वीडियो जे शिकल में हूंदो फोटुअनि वारा वीडिया सभु नकली आहिनि अॻु में मुंहिंजी चैनल जो नालो सिंधी साहिकी हो उन मां थोरी गड़बड़ खे ॾिसंदे साईं सिंधी साहिकी नालो रखियो आहे छो त मुंहिंजे कलामनि में घणो करे साईं जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे किताब लैला मजनू अबुल हसन बयाज कौसरी कससुल अंबिया ऐं साहजी रिसाले जो दास्तान पार्ट टू पार्ट अवल खां वठी आख़िर ताईं यूट्यूब में अपलोड करे अवां तक पहुचाइण जी कोशिश आहे अल्लाह जल जलालु जल शानु असां अवां खे ॿुधण ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो इंशाअल्लाह अवां मान वारनि मारुड़नि मां मुंहिंजी उमेदु आहे त साईं सिंधी साहिकी चैनल खे अॻिते वधाइण जी कोशिश कंदा आमीन मुंहिंजा फ़ोन नंबर 9982 28
3351 99 82 28 33 51। भले जाम जाओ सचो शेर सो संदी ते सराकत कंदो केर को ज़मीनों के किबला तूने आसमान मुहाबे मोहम्मद जुड़िया बई जहां अवल भूं आला संदी साहिबी अॻियां थी दमल कान रखी नाइबी अवल पोइ सरताज सरदार थियो हिते ऐं हुते जो बि मुख़्तियार थियो मिकाईल जिब्रील सभिनी मंझो बि सरताज सरदार सभिनी चयो बमूसा की ईसा जेके अॻितिया वठींदा वसीलो तुंहिंजो सभु विया एॾा शरफ़ तंहिंखे ॾिना रब धणी सभिनि में भलारो कयो रब खणी अर्ज़ हाल आजिज़ जी आहे इहा हलाणो हितां थिए मुईमान सां बचन भाउ बिरादर हथनि मां डरां पछाड़ी में कलमो पढ़ी सलमरां अक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।